सची पुछो तो तव्हां सां रिश्तो करे मुझी दिली ख्वाहिश पूरी थी है। थोड़ा तो मां तव्हांजो आहियां। औलाद खुश हुजे ॿियो असांखे छा घुरिजे। आफी पुट जी अम्मी। वन गाॾीअ मां मिठाई खणी अच। हाँ। भेण जे दिल में न कयो त हिकिड़ी ॻाल्हि पुछां। हाँ हाँ दा भली पुछो। भेण मूं काफ़ी वक्त खां इहा ॻाल्हि तव्हां खां पुछण पे चाहिए पर पाण में हिम्मत न पे समझ। न न दा जेका भी ॻाल्हि हुजे तव्हां खुली पुछो। भेण आफ्ताब पुट जो वालिद साहब ॿाहिरि वियल आहे या ख़ुदा न ख़ास्ता। हाँ दा मां भी इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण पे चाहिए। तव्हां खां कहिड़ो लिकाइण। आफिया जे पी मूंखे तलाक ॾिनी। असां ॿिन्ही लव मैरिज कई हुई पर पोइ अलाए छा थी वियो हुनखे जो तलाक ॾेई छॾियईं। मूंखे यकीन आहे त हुनजो मूंसां सचो प्यार हो। यकीनन असां सां धोखो थियो आहे। उहो कीअं? दरअसल अदा आफिया जे पी पंहिंजे वॾे भाउ खां मिल्कियत मां हिसो घुरियो। सो हुनखे कावड़ लॻी ऐं ग़लति रस्तो अख़्तियार करे मूंखे तलाक ॾियाराए छॾी जीअं असांजो घर उजड़ी वञे। तव्हां यकीन कयो महताब ख़ान अहिड़ो न हुयो। कहिड़ो महताब ख़ान? तव्हां रईस लक्ष्मीर जे नंढे भाउ जी त ॻाल्हि नथा कयो? एग्जैक्टली अदा उहो ई महताब ख़ान। ये सब ठीक है। भला तुझे खबर है आज असां हिते छो आया आहियूं? घुमण आया हूंदो ॿियो वरी छा? जी न अॼु असां हिते तुंहिंजे ऐं ब्रदर मतलबु जी रिश्ते जी ॻाल्हि पकी करण आया आहियूं ऐं थी सघे थो हीअं ताईं ॻाल्हि पकी थी भी चुकी हुजे। बिल्कुलु ॻाल्हि पकी थी चुकी आहे। दादा बेटा मुबारक हुजेव। अम्मी तव्हांखे बि अचो मिठाई खाओ। तो दिमाग तो खराब कौन थियो तो के मूंसां इन ॻाल्हि करण जी ज़रूरत कीअं थी? पर बाबा जहांगीर में उहा कहिड़ी ख़राबी आहे जेका हुन सभिनी ख़ूबियुनि ते हावी आहे। तव्हां हरू भरू हुन जो रिश्तो मोटाए छॾियो। मां तो चाहियां वधीक यारी न हण जो तूं अचई तो बस बक बक कंदो थो वञी। मूं तोखे न पढ़ायो हुयो त तूं मुंहिंजे वॾनि जी रीतू रस्म जी मुखालफ़त कर ऐं हुनखे घटि वधि ॻाल्हाए। पर बाबा इहे कहिड़ियूं रीतू रस्मूं चइबियूं जिन सां पंहिंजी मासूम नियाणियुनि जो पंहिंजे हथनि सां खून कयो वञे थो? बाबा इहे रीतू रस्मूं न आहिनि। इहा तव्हांजी कूड़ी अना आहे। मूंखे सम्झ नथो अचे त तोखे मां छा कयां। छा थी वियो आहे तोखे? सम्झी छो नथो त असां इज़त वारा माण्हू आहियूं। बाबा इहा दुनिया हाणे 21वीं सदी में दाख़िल थी रही आहे ऐं तव्हां अञा ताईं उन्हनि 5000 साल पुराणियुनि ॻाल्हियुनि खे पंहिंजी रीतू ऐं रस्मूं था चओ। हाणे अखियूं पटियो बाबा। इहे दकियानूसी ख़्याल हाणे छॾे ॾियो। मूंखे थो सम्झाए जाने पुट पीउ खे थो सम्झाए। इहा आहे तुंहिंजी 21वीं सदी। जेकॾहिं मुंहिंजा दकियानूसी ख़्याल आहिनि त कन खोले ॿुधी चल। महिरू तक में हली वई पर ज़ैबीअ जा मां त ज़रूरु बख़्शिराईंदुसि ऐं इहा असां शरीफ़नि जी रीत आहे। पर बाबा उहा इंसान आहे हुनजा के जज़्बात आहिनि के ख़्वाब आहिनि। आख़िर तव्हां न आहे हुनखे जज़्बनि ऐं ख़्वाबनि ॾिसण जो हक़। छो न कढी छॾियां? पर बाबा तूं छा थो सम्झी त तूं हुनजे जज़्बनि ऐं ख़्वाबनि जूं ॻाल्हियूं करे मूंखे परबाए वठंदे या तुंहिंजी भुल आहे? पर बाबा थोरो सोचियो। अलाह जे प्यारनि नबियुनि ऐं पैगंबरनि में पंहिंजी नियाणियुनि जी शादी कराई। पोइ तव्हां ऐं असां केरु थींदा आहियूं हुनखे घर में विहारण वारा? मूं तोखे पहिरियां बि चयो आहे त हिन फुज़ूल ॻाल्हियुनि जो मुंहिंजे को असरु कोन थो थिए। कन खोले ॿुधी छॾ। ज़ैबीअ जे मौत खे मां तरजीह ॾींदुसि हुनजी शादी न कराईंदुसि। हिन जो मतिलबु त तव्हां ज़ैबी हसरतुनि जा दुश्मन आहियो। हा मां उन हसरतुनि जो न बल्कि उन जान जो दुश्मन आहियां। वधीक मूंखे न चढ़ा त खून न करे छॾियांसि। जेकॾहिं तव्हांजो इहो फ़ैसिलो आहे त पोइ मुंहिंजो बि फ़ैसिलो ॿुधी छॾियो। ज़ैब मुंहिंजी भेण आहे ऐं मां पंहिंजी भेण जो रुतबो ऐं चङी तरह सम्झां थो। मां हुनखे शादी जो पुॼां थो। बकवास न कर। निकिरी वञ चवां थो। आयो आहे मुंहिंजे लाइ ॿियो महताब ख़ान वरी। हलो वञ। होश कर जवान जवान पुट सां इहे ॻाल्हाइबो आहे। मां चवां थी होश कर। चुप कर त वरी ईअं मौत न ॾियां। सच त चवे तूं पराई नियाणियुनि में नज़रूं रखी हुननि सां शादी करी इहो हक़ आहे। बाक़ी पंहिंजी नियाणियुनि जी शादी करणु हराम आहे। मां तुंहिंजा निकिरी वञ वरी मथो न थिए छॾे। वञो थी लकीर पर यादि रखजांइ इन नियाणियुनि जी अहिड़ी हचा पवंदई जो अच पुट अच तो थी थियो आहे। बकवास सां त मुड़ंदी मुसीबत करे छॾी आहे मुंहिंजे लाइ। सभु मुंहिंजे लाइ वॾा पैदा थिया आहिनि। लक्ष्मीर तो पंहिंजे भाउ सां वॾी झुठ कई आहे।
मां तुंहिंजे इन्हनि करतूतनि जे करे शायदि पाण खे कॾहिं बि माफ़ न करे सघां। मां सख़्तु आज़माइश में थी वियो आहियां। मूंखे सम्झ में नथो अचे त छा करियां। बार बार रोअण खां बहितर आहे त हिकु भेरो रोई छॾियां। मूंखे अदी नजमा खे सभु कुझु क्लियर ॿुधाए छॾणु घुरिजे। ईअं न थिए त अॻिते हली इहा ॻाल्हि आफ़ताब ऐं सितारा जी ज़िंदगी ते असरअंदाज़ थिए। बाबा जो परेशान आयो? न पुट, अहिड़ी त ॻाल्हि कोन्हे। बाबा तव्हांजे चेहरे मां ज़ाहिर आहे त तव्हां परेशान आहियो। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां मूंखे बि नथा ॿुधायो? पुट, घणो अरसो अॻु मूंखां हिकिड़ी भुल थी हुई जंहिंजी अॼु ॾींहं तक सज़ा भोॻिया। कहिड़ी भुल बाबा, मूंखे ॿुधायो न। पुट, वक़्तु अचण ते मां तोखे सभु कुझु ॿुधाए छॾींदुसि। पर बाबा एतिरी सोच तव्हांजी हेल्थ लाइ तमामु ख़राबु आहे। तव्हांखे एतिरो घणो न सोचणु घुरिजे। हा पुट, तूं ठीकु थी चवीं। मूंखे तुंहिंजी सलाह ते अमल करणो पवंदो। आख़िर मूंखे तोखे कुंवार करे रुख़सत बि त करणो आहे। चङो बाबा, तव्हां आराम कयो। तव्हांखे एतिरो घणो जागरण न घुरिजे। ओके, गुड नाइट। गुड नाइट। खेर त आहे कारे तयारी आहे? यार काफ़ी अरसे खां ॻोठ कोन वियो आहियां। अॼु दिलि ॻोठ वञण लाइ चयो त तयारी शुरू करे ॾिनो। इहो त मां पाण तोखे चवणु पियो चाहियां। पोइ सोचियुमि त किथे कावड़ जी न पए। भला औलाद जी कावड़ माउ पीउ सां ठहे थी। बसि यार, जेको थियणो हो सो त थी वियो। हाणे अम्मा बाबे खां परे रहण में कुझु कोन वणंदो। बाक़ी लक्ष्मी खान खां कसरूं त मां ASP थी करे वठी सघां थो। बिल्कुलु सही सोचा तुंहिंजी। माशाल्लाह तूं ASP जी ट्रेनिंग बि करे चुको आहीं। हाणे सम्झ तूं ASP आहीं। बसि यार, अलाह पाक जा लख लख एहसान आहिनि जंहिं खणी पंहिंजी बाछ कई आहे। चाची ऐं चाची वारा तोखे केॾो न ख़ुशि थींदा। तूं अम्मा बाबे जी ॻाल्हि पियो करीं। मूंखे हिन वक़्तु इहा बेक़रारी आहे त अखि छिंभ में वञी ॻोठ पहुचां। माना वञी छा में पियो? ट्रेन में, ॿियो वरी छा में? अचु तोखे स्टेशन छॾे अचां? न यार न, तूं खामख़ा तकलीफ़ न कर। मां पाण ई हली वेंदुसि। तकलीफ़ कहिड़ी ॻाल्हि आहे यार, वॼाए जॾी। अचु अचु हलिया छॾे अचां। तो हिकिड़ो मिंट मां बैग बंदि कयो। हा हलो। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। पुटराम जदा घर बैठे बैठे बोर पियो थी छा ज़मीन ते निकिरी आयो आहीं? हा बाबा, घर में वेही वेही थकिजी पियो हुउसि बसि। सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। ज़मीनुनि ते तोखे चकर ॾियणु घुरिजे। अॻे पोइ तोखे ई ज़मीनूं संभालणियूं पुटु। बाबा ही ज़मीनूं सिर्फ़ु मूंखे ॾिसण ऐं घुमण हद ताईं पसंदि आहिनि। बाक़ी हिननि खे संभालणु मूंखां ज़ोर आहे। छा थो चईं पुटु? तोखे कहिड़ी ख़बर अथई इहे ज़मीनूं मूं कहिड़े नमूने गॾु कयूं आहिनि? कंहिंजे लाइ? ये तुंहिंजे लाइ गॾु कयूं अथमि। तुंहिंजियूं न, तोखे ई संभालणियूं आहिनि पुटु। बाबा हिन कम खे मूं ते ज़ोरी मरण सां तव्हांखे नुक़सान जे सवाइ कुझु बि कोन मिलंदो। मां ना तजुर्बेकार आहियां। यार तजुर्बो तोखे मां पाण ई सेखारींदुसि। अरे दादू थी कमु छॾे त सुतो पियो आहीं। वरी कमु कर त अचई पोइ रेस्ट ॾेई न टांटा। कमदार, मां बुखार में ॿाहिरां थो पियो। मूं ते कहल कर। सॼो बुत सूर में चूर आहे। मूंखे मोकल ॾे। मरी वञी त उको मरी वञ। मूंखे कमु घुरिजे। हल हली कमु कर। हल कमदार, मां हथ थो वधां। पहिरीं थो पा। मूं ते रहम कर। मूं ते रहम कर। बहाना न करे। कमु कंदे बरो थो चढ़ी। वरी कमु कर। हल त टंकू न भॼाई। छा थी गोड़ा मुंहिंजी? बाबले हे चए थो मूंखे छा तुंहिंजे घर सुम्हा। छोड़े छा वञी घर कंदे? हाँ कूड़ा कूड़ा पुट छा थियो थी? सरकार, मां साईं कूड़ कोन थो कयां। मूंखे बुखार आहे। ॾिसो था। हा साईं। बाबा साईं हिनखे त ॾाढो बुखार आहे। चङो आहे तूं वञी आराम कर। ॿुध न आहे ज़रूरत हिनखे पैसनि ॾियण जी। मथो ख़राबु थी वेंदो पोइ रोज़ हिरी पवंदा। छोड़े। हाँ
कम खा न सही कम खा न सही कम खा न वञा सही हलो 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 तू काॾे हलियो वियो हुए? मां अकेली थी पई आहियां, पिणे बि कोन थी पियो, मारी बि वञी कैद थी। न रो मां, न रो। मूंखे चाची सुमर सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। जेको कुझु थियणो हूंदो आहे उहो ज़रूरु थींदो आहे। ज़रूरु उन में बि रब जी रज़ा हूंदी। तुंहिंजे मारवीअ जे वञण खां पोइ घर जी अकेलाई मूंखे खाइण ईंदी हुई, पर जॾहिं पिणे बि क़तल थी वियो त घर जी हर शइ मूंखे ढेजारा ॾींदी आहे। अॼु तूं आयो आहीं त ॾिस घर केॾो नज़ारो थी पियो आहे। पुटु बुख लगी आहे, मानी ॾींदी ॾाढी बुख लगी आहे। हा त दे खोड़ मानी, खोड़ मानी। अम्मा, हे चाचो रमज़ान जवानी में बाबा जो दोस्त हूंदो हो न? कॾहिं कॾहिं अची वेचारो निकिरंदो आहे मानी टुकुर खाइण। रात को गभो बचल पियो हो, वो ॾिनो मांस बेचारे खे। अम्मा, लक्ष्मी हिन वीचारे ग़रीब सां वॾो कहर कयो वियो। जेसिताईं ज़ुल्म जो को अंत थिए तेसिताईं त वेठो तो सभिनी खे पीड़े, असां बि पिया ज़ुल्म सहूं। अम्मा, दिल न लाए, हाणे तूं अकेली न आहीं, मां बि तो साण आहियां। पर अम्मा, बाबा खे कंहिं खून कयो? कंहिंसां एॾी वॾी दुश्मनी त कोन हुयसि। हाय हाय बाबा, चवंदा आहिनि त गुह खे जॾहिं खुटी खणंदी आहे त वञी शिकारनि जा घर ॻोल्हींदी आहे। बसि पिणे बुलाईस सां मिटी करे वञी कारीअ जे मिरण में हथ विधई। अम्मा, मूंखे त पहिरियां ई सिझो पिए, पर बाबा मुंहिंजो जॾहिं ॿुधियो किथे पे, आख़िर पंहिंजी जान तां हथ धोइणा पियसि। ज़ोर क्या ज़ारी है, पर हाणे मां ॾाढे जे ॾाढ खे टोड़ींदे समां लखमीर घणो ई हिन धरतीअ ते रहंदड़ ग़रीब ऐं अबोझ माण्हुनि खे केवलियूं सम्झी चीबाटींदो रहियो। पर हाणे हुन जी वारी ख़तम थी ऐं असांजी शुरू थी आहे। हू कहारिया, खूनिया, ज़ालिमा, तूं हुन खां कोन पुॼी सघंदे पुटु। न मां न, मां हाणे तुंहिंजो पुटु ASP थी वियो आहे, यानी पुलिस जो वॾो ऑफिसर आहे। तूं सच थो चई? हाँ मां, हाँ, मां ट्रेनिंग भी पूरी करे आयो आहियां। मां त तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो हुअसि। पर मां हाणे लखमीर खे कानूनी तरह बाबा जो कातिल साबित करे हुनखे फांसीअ चाढ़ींदुसि। पुटु, अॼु पिणे हुजे हा केॾो न ख़ुशि थिया तोखे ॾिसी, हुननि भाॻे जा अहिड़ा नसीब किथे। भला अहमद, तो थाणे ते वञी FIR कटाई हुई? इहा छा थींदी आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त तो थाणे ते वञी फरियाद दाख़िल करायो हुयो। न रे अबा, मां फरियाद दाख़िल कराया त रईस मूंखे बि माराए छॾे हा।
ना मां मां हाणे लकीर खे अहिड़ी सज़ा ॾियारींदुसि जो हू वरी कंहिं कोड़ लाइ उन जे धीउ खे मेरी नज़र सां ॾिसी न सघे। दादी पानी पानी पिया। हाँ दा थोड़ो पानी पी। ये तो लगे जो अंदर में का बाहर बचे। अभी ये मनु ला खणी वना मानी उन्हें के तो भूख लगी हुई खणी वना ना न कसजा मुझे मनु के भूख लगी हुई कसजा मनु ला खणी अभी नहीं यार कल है अज में फर्क का। कल दफन थी वही अज ज़ाहिरा। कल तुंहिंजी हुई पर अज असां वरी बणिजिया। मां तोखां पाण सां अहिड़नि अबोजम सां थियल हर ज़ुल्म जो हिसाब वठंदुसि। हेलो हेलो छा हाल आहे पुट? बाबा साईं मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो घर वारा कीअं आहिनि? रब जो शुक्र आहे पुट। तोखे हिकु ॻाल्हि ॿुधाइणी हुई। कहिड़ी बाबा साईं? ओ मां लक्ष्मी खान ॾे वियो हुउसि। पोइ छा चई बाबा साईं? हुन इनकार करे छॾियो पुट। तूं दिलि न लाइ मुड़ुस लाइ ज़ालूं खुटियूं छा? खोड़ ज़ालूं पुट। ठीकु आहे बाबा साईं। मूंखे हुन ज़ालिम शख़्स मां इहा ई तवक़ो। वधीक त कुझु न चयईं न। बसि पुट मारे कोन बाक़ी घणो कुझु चयईं। बहरहाल तूं दिमाग़ ते वधीक वज़न न विझ। मां तव्हांजी सलाह ते अमल करण जी कोशिशि कंदुसि बाबा साईं। पुट अहिड़े मसइले ते सोचणु साणे माण्हू जो कमु न हूंदो आहे जंहिंजो को हली न हुजे। वधीक तूं पाण सियाणो आहीं। ठीकु आहे बाबा साईं। चङो ख़ुदा ख़ुदा। अदी मां तव्हां सां हिकु ॻाल्हि करणु चाहियां थो। कहिड़ी अदा? दरअसल इहा ॻाल्हि मां इन करे करणु चाहियां थो त जीअं इहा ॻाल्हि अॻिते हली आफ्ताब ऐं सितारा जी ज़िंदगी ते असर अंदाज़ न थिए। आख़िर अदा कहिड़ी ॻाल्हि आहे? भेण मां तुंहिंजो ॾोहारी आहियां। अदा तव्हां चवण छा था चाहियो? हा भेण मां सच थो चवां। मां तुंहिंजो कसूरवार आहियां। मूंखे माफ़ कर। मुंहिंजी हिकु ग़लतीअ जे करे तुंहिंजो ऐं महताब खान जो घर तबाह थियो। अदा इहो छा था चओ? हा भेण मां सच थो चवां। तव्हांजी कहिड़ी ग़लती हुई जंहिंजी मूंखे सज़ा भोगणी पई? मूंखे चङे नमूने यादि आहे त महताब खान मूं वटि आयो। मूंखे लक्ष्मी ख़िलाफ़ मिल्कियत जो केस वेहण लाइ चयो। मां हुन वक़्तु हिकु ॿिए केस में मसरूफ़ हुयुसि। मूंखे से कुझु ॾींहं पोइ अचण लाइ चयो ऐं हू जॾहिं ॿीहर मूं वटि आयो त मूं खां सिर्फ़ु कुझु ख़ाली कागज़नि ते सिग्नेचर्स वठी जीअं लक्ष्मी ख़िलाफ़ केस दायर करे छॾियो। ऐं जॾहिं लक्ष्मी मूं वटि आयो त मूं हुनखे समूरी ॻाल्हि ॿुधाई ऐं उहे सही थियल कागज़ बि ॾेखारिया। हुन मूंसां वाइदो कयो त इहो संदसि घरू मसइलो आहे। हू हुनखे पाणी न बि वठो। पर मूंखे कहिड़ी ख़बर हुई त उन्हनि कागज़नि मां हिकु कागज़ ते महताब खान जी तरफ़ां तलाक लिखी तव्हांखे बर्बाद करे छॾींदो। बसि भेण मुंहिंजी सिर्फ़ु एतिरी ग़लती आहे। इन ग़लतीअ मुंहिंजो घर उजाड़े छॾियो। तव्हां हुनखे एतिरी ग़लती था चओ? भेण मां पंहिंजी ग़लती तस्लीम थो करियां। मूंखे माफ़ कर। मां तुंहिंजो ॾोहारी आहियां। मां कहिड़ी केर थींदी आहियां माफ़ करण वारी? तव्हां मुंहिंजा ऐं महताब खान ॿिन्ही जा ॾोहारी आहियो। मां तव्हांखे माफ़ नथी करे सघां। न न भेण ईअं न कर। मां तोखे हथ थो ॿधां।
मेहताब खान जे करे ज़िंदा हुजां त मां हुन खां पहिरीं पई माफ़ी वठां, पर महताब खान तव्हांखे कॾहिं बि माफ़ न करे हा। असांजे प्यार जे दुश्मननि खे पंहिंजो जानी दुश्मन सम्झंदो। न न भेण, ईअं न कर। ॿियो न त आफ़ताब ऐं सितारे जी ख़ुशियुनि जे ख़ातिर मूंखे माफ़ कर। तव्हां मूंखे जेका बि सज़ा ॾींदो मूंखे क़बूल आहे। बचनि जी ख़ुशियुनि जो सवाल न हुजे हा त मां तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कयां। बस भेण, शायदि मां बि पाण खे ज़िंदगी भर माफ़ करे न सघां। तव्हांजो मूंखे भेण कोठियूं ऐं बचनि जी ख़ुशियुनि जे ख़ातिर मां तव्हांखे सभु कुझु माफ़ थी करियां, पर अदा हे ॻाल्हियूं वॼाए मुंहिंजे अंदर जे ज़ख़्मनि खे ताज़ो न करे। भेण, तो मूंखे माफ़ करे, मूं ते वॾो एहसान कयो आहे। मां सुभाणे ई अदालत में वञी इहो साबित थो करियां त तुंहिंजो ऐं मेहताब खान जो निकाह अञा बि आहे ऐं क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। बसि अदा हाणे इन्हनि ॻाल्हियुनि मां कहिड़ो फ़ाइदो? हा भेण, चवे त सच थींदो, वञण वारो त हलियो आहे। अदा हिकिड़ो अर्ज़ु आहे। हा हा भेण, हुकुम कयो। अदा तव्हां मूंसां कसम खाओ तव्हां इहे ॻाल्हियूं आफ़ताब खे न ॿुधाईंदव। हू ॾाढो जज़्बाती आहे, जज़्बात में अची को ग़लति क़दम न खणी वेही। भेण, मुंहिंजो तव्हां सां मुड़ुसाणो वाइदो आहे त इन्हनि ॻाल्हियुनि जी असां ॿिन्ही खां सवाइ कंहिं ॿिए खे पिणक बि न पवंदी। जानिए वाट तो करी परेशान है क्या? न न त साईं, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। नंढनि खे वॾनि सां कॾहिं बि कूड़ हणणु न घुरिजे। ॿुधाए छा ॻाल्हि आहे, छो परेशान आहे? बाबू ज़ेब ऐं मुंहिंजी मिटीअ लाइ चाचे लखमीर ॾिनो। हा हा, पोइ छा चयईं? इनकार करे छॾियो। अरे यार, इहा बि का ॻाल्हि आहे जो तूं परेशान आहीं? चयो साईं, इहा तव्हां लाइ का ॻाल्हि न हूंदी, मुंहिंजा इहो तमामु वॾो शौक़ु। त छा तूं एतिरे में शिकस्त मञी वेठो आहीं? कंहिंजे मोहबत जे मैदान में घिड़ियो आहीं त अहिड़नि मसइलनि सां त मुंहुं ॾियणो पवंदी। तूं जेकॾहिं हींअर हिमत हारे वेठे त अॻिते छा कंदे? न न, मूं त हिमत कोन हारी आहे, पर बाबे जे पटके जो ख़्यालु थो अचे। नाहक वीचारे खे हुन वटि मोकिलियो, खामखां हुनखे हिन उमिरि में ख़्वार कयो। पुट, नंढड़नि जी ज़िंदगी संवारण लाइ वॾड़नि खे इहे क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। तूं पाण खे संभाल। कंहिंजे दिलि जे दरिया में घिड़ियो आहीं त हिन दुनिया जे मागर मच्छनि सां मुक़ाबिलो करणो ई पवंदे। चाचा साईं, मुंहिंजो मुक़ाबिलो मांगर मच्छ सां न, पर हिकु कारीअ सां आहे जेको पंहिंजे बचनि खे पाण खाईंदो आहे। छा मतिलबु? हुन पंहिंजी वॾी धीउ मेहरुअ खे सिर्फ़ु इन करे घुटो ॾेई मारे छॾियो जो डॉक्टर हुनखे शादीअ जो मशवरो ॾिनो। ओह माय गॉड, छा तूं सच थो चए? हा चाचा साईं, इहा ॻाल्हि मूंखे ज़ेब ॿुधाई। ऐं ख़बर अथव त मेहरुअ जी मौत लाइ हुन छा हलायो? छा हलायो? हुन हर हिक खे इहो ॿुधायो आहे त राति जो 1:30 दिन मेहरुअ जो ॾाटो भञी वियो। ऐं हिन वक़्तु मूंखे इहो ई ख़्यालु सताए रहियो आहे त किथे हू ज़ेब खे बि। न न पुट, तूं दिलि न लाइ, सभु ठीकु थी वेंदो। हा, सभु ठीकु थींदो। बस यार, बाबो वियो पंहिंजी वारी वॼाए। निसार के माण्हू पंहिंजे लाइ पाण मौत ख़रीद कंदा आहिनि, ऐं चाचे मरो मब लखमीर सां मिटी करे पंहिंजे लाइ पाण मौत ख़रीद कयो। तूं बिल्कुलु सही थो चवीं यार। बाबे पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणियो हुयो ऐं पंहिंजे कीअं जो न वेझ हूंदो आहे न तबीब। बहरहाल हौसलो रख। मूंखे रियली चाचे जे मर्डर जो ॿुधी तमामु घणो सदमो थियो आहे। भला हाणे अॻिते छा सोचियो अथई? मां उन ज़ालिम खे अहिड़ो त सबक़ ॾियणु थो चाहियां
जो हुन जा पोयां बि यादि रखनि। हाँ बिल्कुलु सही सोचियो अथई। अहिड़े शख़्स सां हालत बि अहिड़ी थियणु घुरिजे। मुंहिंजो त ख़्यालु आहे तूं IG साहब सां मिल, तूं यकीननि तोखे पंहिंजो माण्हू सम्झी तुंहिंजी ज़रूरु मदद कंदो। ईअं ई करिणो पवंदो। बाक़ी हेठियां त काता कोड़ा खयों बीठा आहिनि। यार ज़ुल्म त ॾिस, छा सब इंस्पेक्टर FIR कटण खां जवाब थो ॾे? IG साहब ज़ोर पवंदुसि पाण सिधो थी वेंदो। पर यार मासी त वीचारी बिल्कुलु अकेली थी पई हूंदी। हाँ यार, ॾाढी उबाण की थी पई आहे। मुंहिंजो त ख़्यालु आहे तूं मासी खे हाणे पाण सां गॾु रह। हिन उमिरि में अकेलो रहणु हुन लाइ कंहिं अज़ाब खां घटि न हूंदो। हाँ यार, मां सेठ थियां त खेसि वठी ईंदोसांसि। यस कम इन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचु मुस्तफ़ा। यार सां चाचे साईं जी वफ़ात जो ॿुधी ॾाढो सदमो पहुतो। अलाह खे बेस्ट नसीब करे। आमीन। बस यार, हर कंहिंखे हिकिड़े ॾींहुं हलणो आहे। आफ़ी हेॾे कुझु ॾींहंनि खां मुंझनि पियो लॻी। छा ॻाल्हि आहे? न अम्मी, अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। आफ़ी मां तुंहिंजी माउ आहियां। तोखे नंढो करे वॾो पियो अथमि। मां ॼाणां थी तूं मुंझंदो आहीं, पर मूंखां लिकाई पियो। अम्मी मूंखे ज़रूरी कमु यादि अची वियो आहे। चङो मां हलां। आफ़ी हेॾे अच। माशाल्लाह तूं डॉक्टर थी वियो आहीं। तोखे इहा बदतमीज़ी न जुगाए। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? अम्मी हा हा ॿुधाए। अम्मी हुन ॾींहुं वकील साहब ऐं तव्हां छा पिया ॻाल्हायो? कुझु न पियो ॻाल्हाए। इहो तव्हांजे मुतालिक़ पियो ॻाल्हायो। अम्मी तव्हां त हमेशह असांखे सच ॻाल्हाइण जी तलक़ीन कंदी रहियो आहियो। ऐं अॼु तव्हां ई मूंसां कूड़ पियो ॻाल्हायो। आफ़ी जेकॾहिं तूं असांजी ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं आहिनि त पोइ मूंखां पुछण जो को ज़रूरु। अम्मी मां पुछी सघां थो तव्हां हेॾी वॾी कड़ी हक़ीक़त मूंखां लिकाए छो रखी? ज़मीन ते रही आसमान मां तारा टोड़े खणी अचण जी दवा कंदो कॾहिं बि अकुलमंद न चवराईंदो आहे। ऐं मां तोखे अहिड़ो बेअकुल बनाइण न पियो चाहियो। अम्मी मां पढ़ियो लिखियो आहियां। हर नामुमकिन खे मुमकिन बणाए सघां थो। बाबा ऐं तव्हां हेॾे वॾे ज़ुल्म जो निशानो बणिजी वियो ऐं तव्हां मूंखे ॿुधायो बि कोन। आख़िर हू थींदो केरु आहे मुंहिंजी माउ ते ज़ुल्म करण वारो? मूं तोखे सिर्फ़ु इन्हीअ करे न पियो ॿुधायो त तूं हर कमु जज़्बात में अची कंदो आहीं ऐं हर कम में जज़्बाती थियणु सुठो कमु न हूंदो आहे। न अम्मी मां लक्ष्मी खां तव्हां ऐं बाबा सां थियल ज़ुल्मनि जो बदिलो ज़रूरु वठंदुसि। आफ़ी सम्झण जी कोशिशि कर। उहो असां खां ताक़त में घणो आहे, बल्कि असां उन ॾाढो ज़ीरो आहियूं। कानून जो सहारो त वठी सघिजे थो न। कहिड़े कानून जी ॻाल्हि थो करीं? उहो कानून जंहिंसां मुजरिम ॿाहिरि ऐं फरियादी अंदरि थी वञे। हितां जो कानून कोरीअड़े जी ॼाण आहे जंहिंमें मखे मच्छर त फाथी सघे थो पर हुनखे ॾांद या हाथी तोड़े हलिया वेंदा आहिनि। उहे में मूंखे छा करणु घुरिजे? मुंहिंजे अंदरि में बाहि लॻी पई आहे। मूंखे त हाणे तारा जे पीउ खां बि नफ़रत थियणु लॻी आहे। न पुत्र, अधे वकील मूंखां माफ़ी वरिती आहे। हू सुठो माण्हू आहे। छा में तव्हां अहिड़े माण्हू खे चोर न चवंदव जेको चोरनि जे टोले सां गॾु चोरी करण त वियो हुजे पर हुनखे दर ॿाहिरां चौकीदारी लाइ बीहारियो वियो हुजे? अमी हू बि असांजो ॾोही आहे। बहरहाल तूं को अहिड़ो कदम न खणंदे जंहिंसां तोखे या असांखे नुक़सान न थिए। मां बि त घर जो ढुक पियो वेठी आहियां। छा मूंखे तो जहिड़ा जज़्बात न हूंदा? तूं बि बर्दाश्त करे वञ पुत्र। अलाह सभु कुझु ठीकु कंदो। बेशक उहो सुठो बदिलो वठंदड़ आहे।
मूंखे ताजुब आहे त अहिड़ा माण्हू इन साइंटिफिक दौर में अञा बि मौजूद आहिनि। हा वकील साहब, ऐं मां लखमीर जे ख़िलाफ़ केस करणु चाहियां थो त जीअं मां हुन खां पंहिंजनि अबनदारनि जी मिल्कियत मां हिसो वठी सघां। ठीकु आहे, तव्हां पंहिंजा डिटेल्स ॾियो। वकील साहब, हिन फाइल में मुंहिंजो तमामु तफ़सील मौजूदु आहे, पर पंहिंजो पाण खे ज़िंदा साबित करण जे लाइ तव्हांखे कुझु सबूत ऐं शाहिद फ़राहम करणा पवंदा। वकील साहब, तव्हां हिन जो को फिक्र न करियो, मूं वटि हर सबूत हथी को आहे। ठीकु आहे, मां कागज़ तयारु करे अदालत में केस दाख़िल कयां थो। पर वकील साहब, हू ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे। हू तव्हांखे हर क़िस्म जी लालच ॾींदो। ईअं न त तव्हां मूं पंहिंजे धंधे सां कॾहिं बि वेसाघाती न कई आहे ऐं न वरी कंदुसि। ॿियो त इंसानियत जी ख़िदमत हमेशह मुंहिंजो शेवो रहियो आहे। महिरबानी वकील साहब, तव्हांजो मूं ते इहो ज़िंदगी जो थोरो रहंदो। मां हुनखे हुनजे करतूतनि जी सज़ा ॾियणु चाहियां थो। तव्हां बेफ़िक्र रहो, मां अहिड़े ज़ालिम खे कानून में मौजूदु वधि खां वधि सज़ा ॾियारींदुसि त जीअं हिन दुनिया में रहंदड़ ॿिया अहिड़ा दरिंदा क़िस्म जा माण्हू सबक़ हासिल करे सघनि। मदर मोहतरमा, जल्दी कयो, मां बदल जो बुख सां बुरो हाल थी रहियो आहे ऐं पेट में कुआ पिया दौड़नि। अच्छा थी तोला त मानी मूंखे दर ते खणी ॾियणु घुरिजे। तूं अची ऐं खाइणु शुरू करे ॾे। खा। आस्ते आस्ते, मानी का भगी कान थी वञे। मानी सां चोर पुलिस वारी कार त न कर। सुञापुर जी शहज़ादी। ब्रादरे मोहतरम, मां बदल जो पेट बिल्कुलु ख़ाली आहे। इंजन में फ्यूल न हूंदो त इंजन किथां कमु कंदी? अमी, मुंहिंजो को फोन वग़ैरह त कोन आयो? न पुत्र, अॼु हिन महिल ताईं त फोन जी घंटी न वॼी आहे। ज़ारा जी आराम सां खा, को डोड़ाए पियो अथई छा? अमी, ॾिसो था कीअं थी खाए। को चवंदो त अहिड़ी छेगरी बि डॉक्टर आफ्ताब जी भेण थी सघे थी। ब्रादरे मोहतरम, आस्ते आस्ते त सिकड़ा खाईंदा आहिनि। मां बदल सिकड़ी नाहे। सिकड़ा हा हा वञी थी खाइजे। खा पुत्र। हा आंटी, मूंखे हींअर बुख बि ॾाढी लॻी आहे। कढ बोल। न न, मां जे ऑफिस सां गॾु खाईंदसि। हा हा, छो न, आख़िर ब्रादरे मोहतरम जी थियण वारी बेगम साहिबा जो आहे। ऑफिस काॾे? असां में ड्रॉ थी। बटन किरण में ड्रॉ थी? सुतारा पुत्र, तूं खा। न नालायक जी माइंड न कजे। न आंटी, मूंखे बि ड्रॉ आहे। चङो आंटी, मां हलां पई। वे त पुत्र। न आंटी, मूंखे हिकु ज़रूरी कमु यादि अची वियो आहे। ओके, बाय। आपी, इहा कहिड़ी बदतमीज़ी आहे। हूं तोसां गॾु खाइण में केतिरी न ख़ुशि हुई ऐं तूं हुनखे हिकु गिरह बि न खाइण ॾिनो। अमी प्लीज लीव इट। मां पुछां थी त हुनखे कहिड़ी ख़ता जी सज़ा पियो ॾे? हुनजे प्यार जी, हुनजे ख़ुलूस जी? ॿुधाए, छाजी तो सज़ा ॾी? मूं चयो न तेने ॻाल्हि खे छॾे ॾियो। आपी, मां तोखां कुझु पुछो आहे, जवाबु घुरिजे। मुंहिंजो ॿुधणु चाहियो था त ॿुधो। मूंखे सितारे जे पीउ खां नफ़रत थियण लॻी आहे। मूंखे त अंदाज़ो बि कोन हुयो त मुंहिंजो पुटु एतिरी किरियल सोच बि रखी सघे थो। अमी, हू तव्हांजो, मुंहिंजो, ज़ारा जो, असांजे ख़ुशियुनि जो कातिल आहे। इन जे शख़्स जे ग़लतीअ करे असीं सॼी ज़िंदगी पंहिंजे पीउ जे शफ़क़त ऐं प्यार खां परे रहियासीं। अहिड़े शख़्स जी धीउ खे मां पंहिंजो कीअं थो बणाए सघां? पोइ मूंखे छो गुनहगार बनाई? जॾहिं मूं रिश्ते खां इनकार कयो त मथो खाई वियो ऐं हाणे वरी मथो थो वणे। का कसर थियल आई मूं ॾे सितारा ॾे? पर अमी, बहाने बनाइण जी का ज़रूरत न आहे। तोखे कहिड़ी ख़बर औरत जे प्यार जी? मर्द आहीं न, तोखे प्यार जे सचाईअ जी कहिड़ी ख़बर? पर अमी, मां सितारा सां तेसि ताईं पलव पाए नथो सघां जेसि ताईं पंहिंजे बेगुनाह पीउ जो बदिलो नथो वठां। तूं त ॾाढी बटाकू हणंदो आहे त सितारा लाइ चंड तारा लाहे ईंदुसि, ज़मीन आसमान हिकु करे छॾींदुसि।
वो काॾे वई उहे तुंहिंजी दवाऊं उहे वादा उहे कसम नी मुंहिंजी हिकु ॻाल्हि त ॿुधो ॿुधाए छाजी त हुनखे सदा ॾी ईअं छो नथो चई त सितारा सां तोखे मुहबत न आहे न न ईअं न आहे मूंखे सितारा सां प्यार आहे ऐं रहंदो पर मां मजबूर आहियां बहरहाल आसी कन खोले ॿुधी छॾ मां सितारा सां इहो सुलूक थियण न ॾींदसि ऐं इहो न विसार उहो तुंहिंजी मङेदी आहे तोखे हुनखे इज़त वारी निगाह सां ॾिसणो पवंदो सम्झई ज़ेब ही कहिड़ा पंहिंजा हाल कयासीं छो थी पाण ते ज़ुल्म करी पाण ते न सही असां ते ई रहम कर मां छा कयां काॾे वञा कंहिंखे दालिया मुंहिंजो अंदरि रजी वियो आहे ईअं थो लॻे ॼण का शइ भोर भोर थी वई आहे माण्हू के हालात त मुड़ुस माण्हू ते मुक़ाबिलो करणु घुरिजे तूं हिकु दिलेर छोकिरी आहीं पाण खे सम्झ